आही सिंध महजी मां जिनो सॾे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे समूरे सिंध में भरपूर भेटा पेश कई पई वञे। क़ौमी काज सक़ाफ़ती वेस पाए मल्हायो पियो वञे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मेड़ में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अली हसन चांडियो पंहिंजी रिपोर्ट में। मेयर शहर में मौजूद आहियूं। हिते मेयर शहर में मेयर शहर जे दोस्तनि प्रेस क्लबनि जे दोस्तनि ऐं शहरनि हिकु शानदार सिंध सखाफ़त जे ॾियारे जे हवाले सां सिंध मुंहिंजी माउ जे हवाले सां हिकु रैली तानीद कई आहे, जेका दुआ जे हथनि खां घंटाघर चौक ताईं रैली जी सूरत में कढी वेंदी। उन जे लाइ असीं उन रैली में मौज़ शख़्सनि खां पंहिंजो राय वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे अॼोके ॾियारे जे हवाले सां। जो सिज आसमान ते हो सो ज़मीन ते जगमगाईंदो, जो सिज आसमान ते हो सो ज़मीन ते जगमगाईंदो, ऐं चंड पिण लही अचे कदम ते सिर झुकाईंदो, बहार नेठ मुरकंदो हुस्न की लॻाईंदो, उथो आसमान खे ज़मीन ते लाहींदा अचूं। दोस्तनि मोटनि ऐं अॼु असीं हिक प्लेटफॉर्म ते उन एकता में पैदा आहियूं, उन सक़ाफ़त में पैदा आहियूं। ऐं उन खां अलावा पंहिंजे टीवी चैनल ते मोहतरम गुलाम नबी मोहरी साहब खे सलाम को पेश करियां, जंहिं अॼोके दिहाड़े खे सिंजा बेट सिंधी खसे ऐं घोट तुंहिंजे तंबूरे जी तारो खसे। हाणे कोबिरा जो पारो खसे ऐं घोट तुंहिंजे तंबूरे जी तारो खसे, जो कोठी उठंदू महारू खसे, मंज़िल इश्क वञूं छके पई सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई। ही नौजवान कदरन बस सिंध मुर्गे पई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।